अस्सलाम वालेकुम। अॼु असां पचायूं था कोफ्तनि जो बोर्ड। ही ॿ बसर मूं कटे दाग करे ऐं उन में टमाटर विझी थोरो पाणी विझी छॾे ॾिनो त जीअं ही बसर ॻरनि। हर बोर्ड जो तक़रीबन इहो ई बुनियादी पचाइण जो तरीक़ो आहे। सो ही मुंहिंजो मसालो तक़रीबन तयारु आहे ऐं इन में असां विझंदासीं ही अदरक थूम हिकिड़ो वॾो चमचो जे बराबरि ऐं कुझु मसाला आहिनि हाणे मूंखां मिक्स थी विया। हाणे हिन में ॾिसो हिकिड़ो वॾो फोटो ऐं कुझु लौंग आहिनि, 2-3 कारा मिर्च आहिनि ऐं हीअ दालचीनी जो हिकिड़ो टुकड़ो आहे ऐं धाणा, हैड, ॻाढ़ा मिर्च पीठल ऐं लूणु। ठीकु आहे, लूणु मिर्च पंहिंजी मर्ज़ीअ जे हिसाब सां। धाणा हिन में मां अधु नंढो चमचो ही टीस्पून अधु चमचो ऐं हैड जेका आहे उहा चौथाई नंढो चमचो यानी नंढे चमचे जो चौथो हिसो विधी आहे। 4-5 लौंग आहिनि, 4-5 कारा मिर्च आहिनि, हिकिड़ो वॾो फोटो ऐं दालचीनी जी टुकड़ी ऐं हीअ अदरक थूम। हाणे मां सभिनी खां पहिरीं अदरक थूम हिन में विझां थी। अदरक थूम हमेशह मां ई फ्रीज़ करे रखंदी आहियां। मसालो मुंहिंजो भुॼे थो ऐं इन में असां हाणे विझंदासीं ही साबित गरम मसालो ऐं बाक़ी पीठल मसालो। इहो थी वियो, हिनखे असां भुञूं था। हे असां ठाहियूं था बोड़ जी ग्रेवी। ऐं कोफ्तनि में पटाटा न विझिबा आहिनि, पर असांजे घर में तेसिताईं कोफ्ता न खाईंदा आहियूं जेसिताईं हुन बोड़ में पटाटा न विझनि। सो हिन में मां पटाटा विझंदमि। तव्हांखे शायदि अजीब लॻंदो हुजे, पर जॾहिं असां कंहिं दावत में पचाईंदा आहियूं त पोइ असां हुन में पटाटा न विझंदा आहियूं। हे मुंहिंजे घर लाइ आहे बोड़, इन लाइ मां हिन में पटाटा शामिलु कयां थी। ऐं हिनखे असां मसाले खे एतिरो भुञंदासीं जो बसर चङी तरह ॻरी वञे। इहो ज़रूरी आहे, बसर ॻरियल हूंदो त उनजी ग्रेवी उनजी रस जेका आहे सुठी ठहंदी ऐं रस एतिरी छॾिबी जेतिरी तव्हांखे वणे। जीअं असां दावतुनि में शादियुनि में वेंदा आहियूं त तमामु उन्हनि जो घाटो मसालो ऐं सिर्फ़ु तेल हूंदो आहे। इहो असां न पसंदि कंदा आहियूं एतिरो घाटो, इन करे असां रस रखंदा आहियूं थोरी। ऐं उन में पटाटा त हाणे लाज़मी, पटाटनि खां सवाइ अगरि इहो पको बोड़ त लॻंदो त बसि वीचारो बोड़ आहे। सो बसर ॻाइण जो इहो बि तरीक़ो आहे। पहिरियों त मूं थोरो पाणी विझी हिनखे टमाटनि सां गॾु दम ॾेई छॾियो, हुन में कुझु ॻरिया, वरी हीअ जेको भुञंदासीं पाणी जेको आहे सुकंदो वेंदो, वरी थोरो ॿियो विझंदासीं, ईअं घुमाईंदो रहिबो। इहो भुञण जो हिकिड़ो बहितरीनु तरीक़ो आहे। उन भुञण में जेको आहे बसर ॻरंदो। सो कोफ्ता जेके आहिनि मुंहिंजा हीअ ॾिसो तयारु आहिनि पहिरियों खां। इहा रेसिपी मां शेयर करे चुकी आहियां छो त मुंहिंजे लाइ मुमकिन न हो। हिन जो इलाही वॾो प्रोसेस आहे। पहिरियों हिन जो ड्राई मसालो ठाहियमि कोफ्तनि में मिलाइण जो, पोइ कोफ्ता ठाहियमि, पोइ हाणे बोड़ थी ठाहियां त हिकिड़ी वीडियो मूंखां न पई ठही सघे, इन लाइ मां उनखे 3 हिसनि में कयो आहे। सो इहे कोफ्ता मुंहिंजा रेडी आहिनि। वरी कोफ्तनि में जेको मां मसालो विधो आहे उनजी वीडियो हिकिड़ी अलॻि ठहियलु आहे ऐं कोफ्तनि जी अलॻि ठहियलु आहे। सो तव्हां इहो अगरि मिस करे चुका आहियो, न ॾिठियूं अथव त मां हिन वीडियो जे हेठां उन्हनि ॿिन्हिनि जो लिंक ॾियां थी। उन मां तव्हां ॾिसी सघो था त मूं मसालो कहिड़ो ठाहियो ऐं कोफ्ता कीअं ठाहिया, उन्हनि में छा छा विधो। ऐं हीअ आसानु कमु थी वेंदो आहे जॾहिं असां जा पहिरियों खां कोफ्ता ठहियल हुजनि, फ्रीज़ बि थी था सघनि, या ठाहे रखियासीं सुबुह जो, राति जो असांखे पचाइणा आहिनि, मंझंदि जो पचाइणा आहिनि, इन सां टाइम बचंदो आहे। तो मसालो मुंहिंजो भुॼे थो, हिन में असां थोरो थोरो पाणी शामिलु कंदा रहंदासीं जीअं चङी तरह सां बसर ॻरी वञे। टमाटनि जो मां हिन में पेस्ट विधो, टमाटर उहे ब्लेंड थियल पेस्ट थियल, उहो बि फ्रीज़ थियल हुया मां वटि, तंहिंजे करे उहो त ऑलरेडी पहिरियों खां ई उहे सम्झो त बिल्कुलु ॻरियल आहिनि। सो मां हिनखे एसिताईं भुञंदी रहंदमि जेसिताईं मुंहिंजो चङी तरह सां मसालो भुॼी वञे ऐं बसर जेको आहे बिल्कुलु हिन में चङी तरह सां ॻरी वञे। हीअ मुंहिंजो मसालो तक़रीबन भुॼी चुको आहे, बसर हिन में काफ़ी ॻरी ऐं बिल्कुलु पीसिजी विया आहिनि। हाणे मां हिन में एतिरो पाणी विझंदमि जंहिंमें पटाटा बि ॿुॾी वञनि ऐं जॾहिं मां कोफ्ता विझां त उहे बि हिन में ॿुॾी वञनि। सो मां हिन में पाणी शामिलु थी कयां ऐं ज़ाहिर आहे जॾहिं ही पटाटा ॻरंदा
ऐं कोफ्ता बि अधु पका आहिनि, छो त पहिरियों खां ई थोरा हाफ फ्राई थियल आहिनि, ठीकु आहे न, हल्का हल्का तरियल आहिनि। पोइ तव्हां हिन जी कोफ्तनि ठाहिण जी वीडियो ॾिसंदव त हुन में तव्हांखे ख़बर पवंदी। हाणे 2 मिंट मां हिनखे ढकु ॾींदमि, जॾहिं हे थोरो बॉइल थियणु लॻंदो पाणी, पोइ मां हिन में कोफ्ता शामिलु कंदसि। पाणी खे मूं ढकु ॾेई छॾियो आहे, देगिड़ी में पाणी विझी त जीअं थोरो बॉइल थिए त पोइ कोफ्ता विझां। ऐं कोफ्ता तव्हां ॾिसो, जेतिरा बि के किताब ॾिसो, उन्हनि में रेसिपीज़ पढ़ो या वीडियोज़ ॾिसो मुख़्तलिफ़ माण्हुनि जूं ठाहियल, त हर कंहिंजे मिर्च मसाले में तरीक़े में थोरो घणो फ़र्क़ु अथव। त ईअं न आहे त कोई उन्हनि जो हिकिड़ो फिक्स रूल न आहे त बसि ईअं ई ठहंदा। ऐं मां उन तरीक़े सां ठाहिनि जीअं असां पंहिंजे घर में, असांजी फैमिली में जीअं मूं सिखिया पंहिंजे वॾनि खां, त मां उन हिसाब सां ठाहियां थी। त जेकॾहिं तव्हां ॿिए हंधि ॾिसंदव, ईअं ई हर खाधो जेको असां पचायूं था, ऐं चिकन जो बोड़ हर को थो पचाए, पटाटनि जा कटलेट्स हर को थो ठाहे, पर सभिनी जी तव्हां रेसिपी ॾिसंदव त फ़र्क़ु हूंदी। त ईअं हिननि कोफ्तनि में बि थोरो फ़र्क़ु आहे। सो हाणे ॾिसूं था, हिते पाणी बॉइल थो थिए पियो, इन में हिकु हिकु करे मां ही कोफ्ता विझंदमि। ऐं ही बाइंड थी चुका आहिनि, छो त हिननि खे असां हल्को हल्को फ्राए कयोसीं, इन करे हे बिल्कुलु बि हिन में भुरंदा न। इहो थोरो हल्को हल्को फ्राए इन लाइ कबो आहे त जीअं हीअ टुटनि न। सो ही इंशाल्लाह ॾाढो सुठो बोड़ ठहंदो। तव्हां ट्राए कयो ऐं मूंखे पंहिंजी राय खां आगाह कयो। जेकॾहिं मुंहिंजी वीडियोज़ तव्हांखे वणंदियूं हुजनि त उहे लाइक कयो, शेयर कयो ॿियनि सां, त जीअं हर को हुन मां फ़ाइदो वठे। हाणे हिन खे ॾींदमि मां ढकु, ऐं उन खां सवाइ जॾहिं पटाटा ॻरी वेंदा त चिकन त नरम आहे, उअं ई पाणी ॻरी वेंदो उन खां बि जल्दी। सो पटाटो ॾोही ते कढी हीअं ॾिसिबो, छुरी हणी त ॻरियो आहे या न, अगरि ॻरी विया हूंदा पोइ असां हिन में 2 सावा मिर्च विझी सॼा हिन खे बोड़ खे ॾींदासीं दम, ऐं 5 मिंट मिर्चनि सां गॾु पचाईंदमि। उन खां पोइ मां हिन जी बाहि बंदि करे हिन खे 15 मिंट छॾे ॾींदमि। मूं तव्हांखे पहिरियों बि ॿुधायो त जॾहिं बि को रस वारो बोड़ ठाहिजे या उनमें ग्रेवी तव्हांखे छॾणी आहे, त बाहि बंदि करण खां पोइ 15 मिंट उनखे ढकु ॾेई छॾे ॾियो। तकड़ में सर्व न कयो, तकड़ में न कढो, छो त उहो बोड़ रस जे उनजो तेल मथां तरी ईंदो ऐं बोड़ जी जेका असुलु सूरत ऐं शिकिल उहा निकिरी ईंदी। सो उमेदु आहे त वीडियो तव्हांखे वणी हूंदी। कोफ्तनि ठाहिण जो तरीक़ो ऐं कोफ्तनि जो मसालो ठाहिण जो तरीक़ो हेठि हिन वीडियो जे हेठां लिंक ॾियांव थी, तव्हां उहो ॾिसी चेक करे वठो। रेसिपी शेयर कयो, का घटि वधाई हुजे को उहा ॿुधाए सघो था, को सुवाल हुजे सम्झ में न आई आहे काई ॻाल्हि, उहा पुछी सघो था। सो अलाह तव्हांखे ख़ुशि रखे। मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो। मुस्तक़बिल में ज़िंदगी रही त मां तव्हांखे अञा बि के शयूं ठाहिणु सेखारींदमि। मोकिलायूं नथा, वरी कंहिं ॿी रेसिपी सां मिलंदासीं। अलाह वाही।